मां घुराईंदसि पंहिंजे सिंधी संगत जे ॿिनि ट्रस्टीज़ खे। सिंधी संगत असांजी NGO आहे जेका रजिस्टर्ड चैरिटेबल ट्रस्ट आहे। श्री चंद्र मंगनाणी हिते अचो, अची करे हिन ॿारनि खे इनाम ॾियो। श्री किशोर मलाणी अचो। मूंखे ख़ुशी आहे त सिंधी संगत जे हिन प्रोग्राम में असां सां गॾु भाऊ नारी सावलाणी ॿायल आहे। मां उन्हनि खे बि चवंदसि त अॻियां अचो ऐं अची करे ॿारनि खे आसीस बि ॾियो ऐं ही इनाम बि ॾियो। तव्हांखे इहो ॿुधाईंदसि त हिते असांजे टोटल असांखे 1100 वीडियोज़ आया आहिनि, जंहिंमां ॿिनि स्कूलनि 100 खां मथे वीडियोज़ मोकिलिया। शांति प्रकाश स्कूल सिंधु नगर मां ऐं ॿियो आहे इन 100 ॿारनि खे तयारु कयो ऐं उन्हनि खे वीडियो मोकिलियो। 100 खां वधीक वीडियोज़ आया आहिनि। ऐं कोल्हापुर मां हेमू कालाणी स्कूल जेको आहे उते मां 15 ऑगस्ट ते वई हुअसि ऐं उन्हनि खे वञी करे स्कूल जे बानीकारनि खे चयमि त तव्हां हेतिरनि ॿारनि खे सिंधी पाढ़ियो था, सिंधी लिपीअ में सिंधी पाढ़ियो था, त घटि में घटि हिन में पार्टिसिपेशन करायो। ऐं हुननि बि 15 ॾींहंनि जे अंदरि 100 ॿार तयारु करे 100 खां मथे असांखे वीडियोज़ मोकिलिया। त इन्हनि स्कूलनि जी असां ख़ासि हिमत अफ़ज़ाई कंदासीं। इन्हनि जे लाइ टोकन ऑफ एप्रिसिएशन बि रखियो आहे। ऐं हाणे मां वधीक छा चवां त 50 शहरनि मां असांखे वीडियोज़ मिलिया ऐं जेके स्कूल हुआ उहे 60 स्कूलनि जा ॿार हुआ। माना उन्हनि पाण पार्टिसिपेट, स्कूलनि पार्टिसिपेट न कयो, पर घटि में घटि उते जा ॿार असां वटि आया ऐं जुदा जुदा 52 शहरनि मां हुआ। इहा वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। 3 शहर माना 3 इंटरनेशनल ॿारनि पार्टिसिपेट कयो। 3 शहरनि रादर दुबई मां 45 ॿारनि हिसो वरितो, जंहिंमां 2 ॿारनि खे इनाम मिलिया आहिनि। कोंगो मां 1 ॿार पंहिंजो वीडियो मोकिलियो, फिलिपीन मां 1 ॿार पंहिंजो वीडियो मोकिलियो। ॿिया सभु हिंदुस्तान जे जुदा जुदा शहरनि में मां असांखे वीडियोज़ आया। अफ़सोस इहो ई आहे जो त असीं कंहिं बि नमूने में सॼे हिंदुस्तान ताईं पहुची नथा सघूं, ॿारनि खे असीं ॿुधाए नथा सघूं, त करियूं छा, कीअं पहुचूं सभिनी ताईं। इन लाइ असीं अर्ज़ु कंदासीं न फ़क़ति शख़्सी तौरु हर इंसान खे, हर माण्हूअ खे, पर हर हिकु संस्था खे, त जॾहिं सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी इहा कोशिशि असांजी आहे ॻाल्हाइण जे हवाले सां, त घटि में घटि सभई संस्थाऊं हथ मिलाइनि त अॻिते गॾिजी करे कमु करियूं। असांजी इहा ई कोशिशि आहे त पहिरीं त ॿार सिंधीअ में ॻाल्हाइणु सिखनि। इन जे लाइ हीअ नर्सरी राइम्स जी चटाभेटी हुई, जंहिं बाबति तव्हांखे अमित असांजो रीजनल एसोसिएट हो वधीक ॿुधाईंदो। त इहे जेका चटाभेटी असां स्टार्ट कई, माना हेॾनि सालनि खां हले थी, हिन साल मां हिन सां जुड़ियो आहियां। त इन में 3 खां 5 सालनि ताईं जेका जूनियर कैटेगरी हुई ऐं 5 खां 8 सालें ताईं सीनियर कैटेगरी हुई। ॿिन्ही कैटेगरीज़ में 4-4 बैच हुया। असां रीजनल एसोसिएट्स ठाहिया सॼे इंडिया में, उन्हनि सां कोऑर्डिनेट कयो, उन्हनि खे ॻाल्हायो, उन्हनि खे चयो कि ॿियनि खे वञी तव्हां इनकरेज कयो, सिंधी ॻाल्हाइण लाइ ॿारनि खे सेखारियो। स्कूलनि जाम हेल्प कई असांखे ऐं उन हिसाब सां सभिनी सीनियर कैटेगरी जूनियर कैटेगरीज़ मां वीडियो कढी असांखे मोकिलिया ऐं उन मां हे फाइनल हाणे अॼु सिलेक्शन थी आहे ऐं अवॉर्ड थिए थो। 20 विनर्स आहिनि टोटल। हा, जंहिंमां असां वटि हिते 10 ॼणा आया आहिनि टोटल। कुझु ॿियनि सिटीज़ मां आया आहिनि, उहे अची न सघिया आहिनि। असांखे सीनियर कैटेगरीज़ में वधीक वीडियोज़ मिलिया, इन करे असां हिन साल सीनियर कैटेगरीज़ में 15 अवॉर्ड्स ॾिना आहिनि ऐं जूनियर कैटेगरी में 5 अवॉर्ड डिसाइड कया आहिनि। त हाणे उहो ई अवॉर्ड सेरेमनी शुरू कंदासीं। अच्छा, त हाणे असीं 2 लफ़्ज़ दादा नारी सावलाणी खे चवंदासीं त ॻाल्हाइनि ऐं असांजी हिन सिंधियत जे कोशिशि में हू सदाईं अॻियां रहिया आहिनि। दुबईअ में जेके प्रोग्राम सालनि खां वठी हलंदा हुआ, सो नारी सावलाणी साहिबु शुरू कया हुआ। उन सां गॾु उन्हनि जा 2 ॿिया साथी हुआ, मोहन गियाणी साहिबु ऐं राम बख्शाणी साहिबु। त हिननि खे ख़बर आहे त सिंधियत लाइ कमु करण में ॾुखियाइयूं केतिरियूं आहिनि, उन बारे में 2 लफ़्ज़ ॿुधाईंदा। त असांखां जेकी थी सघियो आहे, दुबई मां असां कया आहिनि। मूं 52 प्रोग्रामनि जो कैसेट्स सभु रिकॉर्ड करे ऐं इन जी हार्ड डिस्क ठाहे बॉम्बे जे आदिपुर जे TV चैनल्स खे ॾिनियूं त हलाईंदा रहनि। ऐं मां सम्झां थो हर रोज़ु दुबई जो को न को प्रोग्राम ईंदो रहंदो आहे ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त सिंधियत खे वधाइण में
जेका असां दुबई जे साथियुनि कोशिशि कई तंहिंजो फल ऐं उन जो आनंद सॼो हिंदुस्तान सॼी दुनिया वठे पई। मूंखे ॾाढो इन ॻाल्हि जो फ़ख़ुरु आहे ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे आशा जो, जंहिं वरी ॿारनि खां वठी शुरू कयो आहे त भई ॿारनि में जेकॾहिं रिम्स इहे जेके गीत बैत असीं हिन खे छा चवंदा आहियूं, न सिंधीअ में हिन खे ॿियो चवंदा आहियूं न, सिंधी सिंधी बैत लातियूं, त उहे जेके आशा चांद उन लाइ कोशिशि करे थी, मां उनखे उन लाइ वाधायूं ॾींदुसि ऐं हिमत अफ़ज़ाई हर कंहिंखे करणु घुरिजे इन ॻाल्हि जे लाइ। सो तमामु सुठो कमु पई करी, असांजी भेण आहे, तमामु सुठो कमु पई करे ऐं पंहिंजो नालो कढियो अथसि सिंधियुनि जो। वधीक महिरबानी भाऊ, ॾाढो सुठो लॻो। ऐं हाणे असीं शुरूआति कंदासीं पंहिंजनि ॿारनि खे इनाम ॾियण जी। त पहिरियों नंबर जूनियर कैटेगरी में ॿार कोल्हापुर जा आहिनि। तव्हांखे ॿुधी ख़ुशी थींदी त कोल्हापुर जा 2 ॿार पहिरियों ऐं ॿियों नंबर बीठा ऐं उहे 2 ॿार कोन अची सघिया आहिनि। त असीं उन्हनि खे डायरेक्टली कुरियर था कयूं। पंहिंजी इहा जेका गिफ्ट आहे, असांजी जेका टैबलेट आहे, उहा उन्हनि खे डायरेक्टली मोकिलींदासीं। असीं अच्छा कोल्हापुर वारी अक्षरा आई आहे, ठीकु आहे, उनखे पोइ ख़बर पई, असीं उनखे घुरायूं था पोइ। ऐं इन लाइ असीं पहिरीं शुरूआति कयूं था विधी पंजवाणी सां, जेका सिंधू नगर मां आहे। हीअ ॿारड़ी ॾिसो, 3 साल जी नंढड़ी ॿारड़ी आहे। चंदा मामा हेठ लैया तारा ते बि जान वटिया उन्हनि ते तूं उन्हनि सरदी ने चंटपा उन्हनि सरदी ने चंटपा चंदा मामा हेठ लैया तारनि ते बि जान वटिया हट चीरान चन्ना सिमर चने ताती गिफ्ट खपे न, प्राइज खपे न। बसि ॾिसो, हेॾा नंढा नंढा ॿार सचमुच सिंधी ॻाल्हाए सघनि था। हीअ हिन जी ॿी भेण आहे अनुष्का दरियानानी। अनुष्का दरियानानी इज़ फ्रॉम सीनियर कैटेगरी। दादा नारी सावलानी दीदा हिन पासे मुकर फोटो। समायरा शेट्टी इन खां पोइ अचे। हीअ असांजे रीजनल एसोसिएट जी अमित दरियानानी जी धीउ आहे ऐं सचपच सुठो तमामु सुहिणे नमूने में ॻायो अथई। इन्हनि सभिनी जा वीडियोज़, विनर्स जा वीडियो अॼु यूट्यूब ते लॻी चुका आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। अॼु फेसबुक ते उन्हनि जो हिकिड़ो छा चइबो आहे, हिकिड़ो कोलाज करे फोटोग्राफ बि अची विया, तव्हां उहो बि ॾिसी सघो था। ऐं हाणे वक़्तु आहे समायरा शेट्टी खे हीउ इनाम ॾींदो। या हीअ सुमेरा शेट्टी जेका आहे, उनजी मम्मी हिन पासे अची बि साम्हूं फोटो कढाए, हुन पासे मोकर। हीअ सिंधियाणी आहे पर शादी कई अथई नॉन सिंधीअ सां, तंहिंजे करे सिंधियाणीअ मां शेट्टी थी वई आहे, शेट्टी। कृतिका आहूजा अॻियां अची बीहे। हाणे इहा त हिनखे वाधायूं ॾिबियूं त छोकिरी खे सिंधी ॻाल्हाइणु अचे थी। वेरी गुड, कॉन्ग्रेचुलेशन्स, ॾाढो सुठो। ऐं ही 2 टीचर्स आहिनि हुन स्कूल जूं। असीं हिननि खे बि पोइ फेलिसिटेट कंदासीं ऐं हिननि खे बि नंढी वॾी गिफ्ट ॾींदासीं। महिरबानी, तव्हां हली वियो। कृतिका आहूजा भई टर्न बाय टर्न तई ॾियो, ॿियो छा। किशोर ॾिनो न, किशोर ॾिनो। कृतिका आहूजा हिन पासे मुंहुं कर। तूं कहिड़े शहर मां आई? ॻाल्हाए। रुचि रोहिरा। हा, पोइ ॿुधाए, जल्दी ॿुधाए। मुंहिंजो नालो कृतिका आहूजा गणमुख आहे। मां स्वामी शांति प्रकाश इंग्लिश हाई स्कूल में पढ़ंदी आहे। मां तव्हांखे बेत ॿुधाईंदमि। झिड़की भित ते झिड़की, छित ते झिड़की, घर थी ठाहे सुख थी चाहे, सुस्त न आए आना लाए, अन थी मेरे खंभ पखेरे, उडे मथे थी कुडे मथे थी, चिंबती खोले बोलियूं बोले, रात लवे थी राग चवे थी, ककपन आणे ऐं अन आणे, बचरन खेॾे पुटरन खेॾे, वांदी नाए पो
जय श्री कृष्ण सतनाम साखी। हिन जी टीचर किथे वई? हेमा केॾां वई? हेमा बाबा, ये हेमा आहे शांति केॾां माइक्रोफोन? अच्छा हाँ ॿिए ते प्लीज़। हेमा छाबरिया टीचर जेका आहे शामी शांति प्रकाश स्कूल जी आहे। असीं हिनखे फेलिसिटेट कंदासीं। हिन जे लाइ असां ख़ासि सूखड़ी रखी आहे। स्कूल जे लाइ बि असां ख़ासि सूखड़ी आंदी आहे जो हैरन ॿारनि खे तयारु कयो अथई। असीं सचमुच शुक्रगुज़ार बि आहियूं। असांखे फ़ख़ुर बि थी रहियो आहे ऐं थोराइता बि आहियूं त हिननि सचमुच GS आहूजा ख़ासि असांजी ॻाल्हि रखी, असांजो मान रखियईं। ऐं कविता मैडम जेका हिननि जी प्रिंसिपल आहे सा उन्हनि खे मूं चयो तव्हीं 100 तव्हां वटि हेॾा ॿार आहिनि सिंधी, 1400 ॿार आहिनि सिंधी, तव्हां ॿारनि खे तयारु कयो त 200 ॿारनि खे तयारु करणु कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं सचमुच हुननि हिन भेण खे अलॻि सां अपॉइंट कयो जंहिं 8-10 ॾींहं या लॻातार महिनत कई ॿारनि सां ऐं हिननि लॻभॻि 150 खां मथे असांखे ॿार जा वीडिया मोकिलिया। थैंक यू सो मच सभिनी जी शुक्रगुज़ार। रुचि रोहिरा, तव्हांखे घुरायूं था। रुचि रोहिरा, रुचि रोहिरा ऐं राशि रोहिरा। हाँ भाऊ अची ॾियो न, हिकु तूं ॾे हिकु तूं ॾे, ॿियो छा ॾे भाऊ खे ॾिस। हाँ रुचि केरु? ही रुचि रोहिड़ा ऐं राशि रोहिड़ा, ही ॿ भेनरूं आहिनि, जाड़ियूं आहिनि न। हा मम्मी चए थी बराबरि जाड़ियूं आहिनि। तव्हांखे वाधायूं हुजनि जो तव्हां सचमुच पंहिंजे ॿिन्ही ॿारनि खे वेझो अचो, ॿिन्ही ॿारनि खे एतिरो सुठे नमूने में सिंधी सेखारी आहे। ऐं इन्हनि हिकिड़ी डांस कई हुई, ससु त मुंहिंजी साड़ेली जा सिमन सां थी साड़े। इहो गीत असांजे दुबई जे प्रोग्राम में राज झूरियाणी ॻायो हो शैला गुल सां। सिंध मां आयल कलाकार हुई ऐं हिननि उन्हनि राग खे रिकॉर्ड करे उन ते डांस कई हुई। मन्नत रंगवाणी अॻियां अचे। ऐं असीं सचमुच ॾाढा ख़ुशि आहियूं त हेतिरा नंढड़ा नंढड़ा ॿार अॻिते अचनि था ऐं पंहिंजो कमाल ॾेखारीनि था। जय झूलेलाल। मन्नत अॻियां अच बेटा, हेॾां अच, हिन पासे टर्न कर। तूं कहिड़े स्कूल मां आई बेटा? नेहा सचदेव अॻियां अची बीहे। स्वामी शांति प्रकाश स्कूल मां 3 ॿारनि खे इनाम मिलिया आहिनि। ईअं आहे न हेमा? 3 ॿारनि खटिया आहिनि न? हा टोटल 5 ॿारनि खटिया आहिनि उल्हासनगर मां इनाम, पर ही 3 ॿार स्वामी शांति प्रकाश स्कूल जा आहिनि। थैंक यू बेटा। जय झूलेलाल। बीहो अॻियां, ॿुधो हिकिड़ो फोटो कढो, सवलो फोटो निकिरंदो, सिधी थी वई। नेहा सचदेव। थैंक यू। हलो हाँ बेटा हलो। नेहा सचदेव, ओके नेहा सचदेव। इहा किथां आई आहे? इहा बि नेहा सचदेव सिंधु नगर जी आहे, स्वामी शांति प्रकाश स्कूल जी आहे। अचो अॻियां अची बीहो बेटा, अॻियां अची बीहो, फोटो कढायो हिकिड़ो। महिरबानी। हर्षल वासवाणी बड़ौदा मां आयल आहे। हर्षद वासवाणी। हाँ हाँ रखो हर्षद वासवाणी। हर्षल है हर्षल। वाधायूं वाधायूं तव्हां घणियूं घणियूं वाधायूं। जय झूलेलाल। अक्षरा निरंकारी। सर्टिफिकेट पोइ तव्हांखे ॾियूं था, पोइ असां सां ॻाल्हाइजो। हाँ बीजो। अक्षरा निरंकारी कोल्हापुर मां आयल आहे, ख़ासि कोल्हापुर मां ये ॿार। हाँ तो कहिड़ी पोएट्री ॿुधाई ॿुधाए ते जल्दी। अम्मा लोलो काओ खणियो आंगुर के भी चकणियो। अम्मा लोलो काओ खणियो आंगुर के भी चकणियो। काओ के नो आकी नवने तो, काओ के नो आकी नवने तो। उखियो बुछड़ो चतने तो, उखियो बुछड़ो चतने तो। अम्मा लोलो काओ खणियो आंगुर खे भी चकणियो। अम्मा लोलो काओ खणियो आंगुर खे भी चकणियो। ॿारनि काई डोल फुरे तो, ॿारनि काई डोल फुरे तो। निंगू आई मूसा न घुरे तो, निंगू आई मूसा न घुरे तो। लते वही शोर मचाए, काका करे कन्न तो खाए। अम्मा लोलो काओ खणियो आंगुर खे भी चकणियो। बाबा अचे त मामा रले आरा,
सभु कुने बागे खे मां सेखारिया अम्मा लोलो काओ खणी वियो आंगुर खे बि चकणी ॿारनि टेजरनि खे चओ मुंहिंजो नालो ॿुधाए चओ जेको सिखायो में चओ मुंहिंजो नालो अक्षरा निरंकारी आहे मुंहिंजो नालो आहे निरंकारी अक्षरा मां पंहिंजे ॿार महिननि सां सिंधी चवणु चाहींदी आहियां त सिंधी ॻाल्हाए सिंधी ॿोलियो ॿोली सिंधी ॻाल्हाए सिंधी असांजी मिठड़ी ॿोली आहे त मां पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायो वेरी गुड थैंक यू ॾाढो सुठो जीअं प्यारी चयोसीं त ॿिनि टीचर्स खे फेलिसिटेट कंदासीं हिना जगेशिया स्कूल जो पोइ वठी वञो मूंखां ऐं काजल राम रखियाणी संभाल ऐं हेमा छाबरिया अचो भेनरूं ॿई अचनि असां वेझराई में मां जगदीश लालवाणी खे चवंदसि त हिते मथे अचे हिन पासे अचे जगदीश लालवाणी असांजा बैत तयारु कया प्रकाश वासवाणी उन्हनि खे डायरेक्ट कयो प्रकाश प्लीज़ तूं बि हिन पासे अचु हाणे ही ॿ टे शयूं जेके आहिनि ॿिनि टिनि ॼणनि खे असीं फेलिसिटेट कंदासीं हिननि पंहिंजे स्कूल जे ॿारनि खे बख़ूबी तयारु कयो ऐं जेका डायरेक्शन हुई सा बीठा हुजो जेका डायरेक्शन हुई हिनखे ॾियोसि ऐं असां हिननि सभिनी जेके असां गीत इहे वीडियोस ठाहिया आहिनि नंढनि प्रकाश वासवाणी ही पंहिंजे लेखे हिकिड़ो सुठो फिल्म डायरेक्टर आहे राइटर आहे प्रोड्यूसर आहे सिंधी रंगमंच सां काफ़ी साल रही चुको आहे पर पोइ रुसी करे हलियो वियो हो ऐं हाणे वरी वापसि आयो आहे ऐं ही ॿियो आहे जगदीश लालवाणीअ जंहिं हिननि सभिनी बैतनि खे सुर ॾिना आहिनि ऐं सुहिणो ठाहियो आहे ऐं गीत ॻाइण वारा त हिकु प्रियंका आहे ॿी वंदना निरंकारी आहे रितू आहूजा आहे ऐं ॿियूं ॿ टे ॿिया नवां आवाज़ आहिनि असीं सचमुच शुक्रगुज़ार आहियूं हिन टीम जा जिन ॿारनि खे ख़ासि हेमा छाबड़िया तयारु कयो हेमा छाबड़ा तई बचो थैंक यू भेनरूं जय झूलेलाल हेमा छाबड़िया जो ख़ासि योगदान इहो आहे जो हिन पंहिंजे स्कूल जे ॿारनि खे तयारु कयो ऐं स्कूल जे तरफ़ां असीं स्कूल जी हीअ स्कूल जे लाइ खोले ॾेखार न हीअं ॾिस पोइ थेली ॾिस हीअ स्कूल जे लाइ आहे हीअ हिनखे ॾियोसि इहा हिन जी गिफ्ट आहे हीअ गिफ्ट इहा वठि ऐं हीअ गिफ्ट स्कूल जे लाइ हीअ स्कूल गिफ्ट खे GS आहूजा साहब खे वञी ॾींदा त हीअ जेको डिजिटल फ़ोटो फ्रेम आहे उहो पंहिंजे स्कूल जे ॿाहिरां पंहिंजे रूम जे ॿाहिरां लॻाए रखनि फ़ोटो हिकिड़ो कढायो सुठो महिरबानी बाक़ी हिन में मां जज होसि हा ऐं आशा रोहिड़ा बि जज हुई इहा बि हिकिड़ी जज हुई ऐं टियों जज हो किशोर लालवाणी जेको नागपुर में आहे उहो अची कोन सघियो आहे हा त असीं सचमुच हिन टीम जा बि शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी हिन सिंधी बम्बईअ जे लाइ जेके रीजनल एसोसिएट्स आहे उन मां जेके हाज़िर आहिनि उन मां हिकिड़ो अशोक चंचलाणी तव्हां अॻियां अचो ऐं बिहारी शहरी बि असांजो रीजनल एसोसिएट हो ऐं हिननि सभिनी पाण मोखियो या न उहो त उहो पंहिंजी दिलि खां पुछी सघनि था ऐं डॉक्टर जेसवाणी कोन आयो आहे न अचे बीहे त ही असांजो बसि कार्यक्रम पूरो थियो हाणे 20 मिंट असां पका वरितासीं हिकिड़ो फ़ोटो कढूं ऐं हिकु गिफ्ट हिनखे बि त ॾियूं न शोभा खे कढ हा शोभा खे हिकु गिफ्ट ॾियूं न शोभा भेण हिकु गिफ्ट तोखे हलिया एतिरो साथ निभायो अथई असीं शुक्रगुज़ार आहियूं सीता सिंधु भवन जा जेके हर दफ़े हर साल असांखे हीअ सॼो कार्यक्रम तव्हांजे साम्हूं करण जी जो हिकिड़ो मौक़ो ॾियनि था महिरबानी कल्चरल जोत जॻाइनि था असीं सभु हुन में गॾु आहियूं महिरबानी